कराची में हथियारबंदनि जी फायरिंग में 3 सगा भाउर क़तल। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो। वाक़िए जो इतला मिलंदे ई हद जी पुलिस ऐं मक़तूलनि जा वारिस पहुची विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिबि गबोल टाउन थाणे जी हद में पुराणी दुश्मनीअ तां हथियारबंदनि जी फायरिंग में जमाली ॻोठ जा रहवासी 3 सगा भाउर नज़र मोहम्मद, सईद मोहम्मद ऐं ख़याल मोहम्मद गोलियूं लॻण करे फ़ौत थी विया। उन हवाले सां गबोल टाउन पुलिस ॿुधायो त वाक़ियो पुराणी दुश्मनीअ तां पेश आयो आहे। जाइ वारदात तां 14 9mm जा ख़ाली खोल मिलिया आहिनि, जॾहिं त हिकु 12 बोर जो कारतूस पिणु हथ कयो वियो आहे। ॿिए तरफ़ एसएसपी सेंट्रल मारूफ उस्मान ॿुधायो त क़तल थी वियल 3 सगा भाउर हुआ, 2 ॼणा चौकीदार हुआ ऐं टियों भाउ उते मौजूद हुयो। वाक़िए में मुलविस जवाबदार पयादल आया। उन हवाले सां वधीक जांच कई पई वञे। मारिजी वियलनि में 2 भाउर गैर शादीशुदा हुआ, जॾहिं त मक़तूल सईद मोहम्मद 4 ॿारनि जो पीउ हो। 2 भाउर सोराब ॻोठ पंहिंजे घर वञी रहिया हुआ। वारिसनि मूजिबि शक आहे त मक़तूलनि जो नदीअ में वेठल ॾोहारियुनि सां झेड़ो थियो हूंदो, जंहिं दौरान उन्हनि खे क़तल कयो वियो आहे। नदीअ में सरेआम मंशियात फ़रोशीअ जो कारोबार पिणु हलंदो आहे।